अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, भली कार चऊं था तव्हांखे इस्लामियात जे पहिरें क्लास में। असांजी ख़ुशनसीबी आहे जो असांखे तव्हां जहिड़ा सब्सक्राइबर्स, व्यूअर्स, लर्नर्स ऐं पढ़ंदड़ मिलिया आहिनि ऐं हिन सिलसिले खे वधायूं पिया। इहा असांजी तव्हांजी कामयाबी आहे ऐं प्राउडली अनाउंस कयूं पिया कि सिंधी, समाजी अभ्यास ऐं कंप्यूटर खां पोइ हाणे इस्लामिया जो सेशन्स स्टार्ट कयूं पिया ऐं जल्दी जनरल साइंस जो बि शुरू कयो वेंदो। पहिरीं ईअं सम्झो त हीउ हिकिड़ो ट्रायल बेस खणी चओ। पहिरियों क्लास जेको हीउ पाण आहे उहो मां 50 सवालनि ते कयां पई, इस्लामियात जा जेके 50 अहम सवाल इनिशियल बुक्स मां। तव्हां अगरि चओ त उन खां पोइ मां हिकिड़ो सोचियो त ॿियो पार्ट बि 50 सवालनि जो कयां, सिर्फ़ु 100 सवाल कयां, या जीअं पोयां क्लास हलाया आहिनि बुक वाइज़ ईअं ई उनखे कवर कयूं। बहरहाल पहिरीं अचूं था इस्लामिया जे पहिरें सवाल ते, वधीक टाइम खे ज़ाया कंदे। जीअं मूं हमेशह चवंदी आहियां त जेका इनिशियल स्टेज हूंदी आहे कंहिं बि सब्जेक्ट जी, सिंधी हुजे या समाजी अभ्यास हुजे, उहा थोरी आसान हूंदी आहे, पर आसान खां स्टार्ट कयूं था। यकीन रख थोरो मुश्किल हूंदो ऐं वधीक थोरा इम्पोर्टेंट क्वेश्चन्स हूंदा। पहिरें सवाल ते अचूं था ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल्स खे जेकर हिन वक़्त ताईं सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा, चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट्स लाज़मी कंदा। तव्हांजे कमेंट्स जे आधार ते ई असां वधीक इन सब्जेक्ट्स खे बहितरीन बणाइण जी कोशिशि कंदासीं। अचूं था पहिरें सवाल जे तरफ़ त असां सभिनी खे कंहिं पैदा कयो आहे? अलाह ताला। ठीकु आहे, अलाह ताला किथे हूंदो आहे? अलाह ताला हर हंधि हाज़िर हूंदो आहे। ज़ाहिर आहे पहिरें दर्जे जी जेका इस्लामियात आहे इनिशियल इहे ई सवाल हूंदा आहिनि ॿारनि लाइ। उनखां पोइ आहे सभ खां पहिरीं अलाह ताला कहिड़े माण्हूअ खे पैदा कयो? अलाह ताला सभ खां पहिरीं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो। ठीकु आहे, अलाह ताला कुल घणा नबी पैदा कया? तक़रीबन 1,24,000 पैगंबर पैदा कया अलाह पाक। सभ खां पहिरें नबीअ जो नालो छा आहे? हज़रत आदम अलैहिस्सलाम। सभु माण्हू कंहिंजो औलाद आहिनि? सभु माण्हू या सभु माण्हू हज़रत आदम अलैहिस्सलाम जो औलाद आहिनि। उनखां पोइ त हज़रत आदम अलैहिस्सलाम जे घरवारीअ जो नालो छा हो? हज़रत बीबी हवा अलैहिस्सलाम, जेको असांजे लाइ आम कॉन्सेप्ट आहे त ॾाॾो आदम अलैहिस्सलाम ऐं ॾाॾी हवा अलैहिस्सलाम। ठीकु आहे, आख़िरी नबी केरु आहे या असांजे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो छा आहे? हीउ थोरा मूंखे पंहिंजे हिसाब सां थोरो अजीब सवाल लॻे पियो, आख़िरी नबी केरु आहे, सभिनी खे कंहिं पैदा कयो? पर थी सघे ॿाराणी लेवल आहे त अहिड़े टाइप सां हुननि एक्सरसाइज़ थोरी उहो डिज़ाइन कई आहे। त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 4 वॾा नबी कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि ते कहिड़ा किताब नाज़िल थिया? या ईअं बि चई सघिजे थो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते कहिड़ो किताब नाज़िल थियो, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते कहिड़ो किताब नाज़िल थियो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते कहिड़ो नाज़िल थियो, या हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कहिड़ो नाज़िल थियो, या तौरेत कंहिं ते नाज़िल थियो, ज़बूर कंहिं ते नाज़िल थियो, इंजील कंहिं ते नाज़िल थियो। त माना इहो जेको सवाल आहे जंहिंमें मूं पैगंबर सां गॾु किताब उनजो पाक किताब ॾिनो आहे, पर हिन मां तव्हां 8 सवाल करे सघो था। किताबनि जा नाला बची सघंदा त हिननि ते कहिड़ो किताब नाज़िल थियो, ऐं पैगंबरनि जा नाला बची सघंदा त हिननि मां कहिड़े पैगंबर ते कहिड़ो किताब नाज़िल थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते तौरेत नाज़िल थियो, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते ज़बूर नाज़िल थियो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते इंजील नाज़िल थियो, बाइबल। ठीकु आहे, ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम किथे ॼावा हुआ? मिस्र में। उनखां पोइ आहे त उन ज़माने में मिस्र मुल्क ते कंहिंजी हुकुमरानी? उन ज़माने में मिस्र ते फ़िरौन बादशाह जी हुकुमरानी हुई। फ़िरौन खे नजूमिन कहिड़ी ख़बर ॾिनी? हिन खे नजूमिन ॿुधायो त इसराइल में हिकु ॿारु थींदो जेको तुंहिंजी हुकूमत खे ख़तमु कंदो। अहिड़ी ख़बर पवण खां पोइ फ़िरौन छा कयो? हिन हुकुम जारी कयो त बनी इसराइल में जेको बि ॿारु ॼमे उनखे मारियो वञे। उन हवाले सां सॼी हिकिड़ी क़ुरान पाक में सूरत मौजूदु आहे, तव्हां सभिनी जी पढ़ियल हूंदी। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॼावा त संदन माउ छा कयो? संदन अमड़ हिन जी हयाती बचाइण लाइ हिन खे पेती में विझी नील नदीअ में लोड़े छॾियो। नील नदी मिस्र जी मशहूरु नदियुनि मां हिकु आहे। ठीकु आहे, इहो बि हिकु सुवालु आहे त नील नदी किथे वाक़िअ आहे, त उनजो जवाबु मिस्र थींदो। उहा पेती पोइ कंहिंखे मिली? बल्कि ईअं चई सघिजे थो त उहा पेती जंहिंमें हज़रत मूसा अलैहिस्सलाम आहे उहा पोइ कंहिंखे मिली? उहा पेती हज़रत आसिया जेका फ़िरौन जी ज़ाल हुई तंहिंखे मिली, जंहिं बाद में उन ॿार मतिलबु हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे पालियो। फ़िरौन
बादशाह अलाह पाक खे छो नाराज़ कयो, छाकाणि जो हू पाण खे ख़ुदा सम्झंदो हुयो। ठीकु आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़िरौन खे कहिड़ी तबलीग ॾिनी? हिन फ़रमायो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिन फ़िरौन खे चयो, ठीकु आहे, त पंहिंजो पाण खे ख़ुदा न चवराए ऐं फ़क़ति हिकु अलाह पाक जी इबादत कर। ठीकु आहे। जॾहिं फ़िरौन न मुड़ियो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम छा कयो? हिन फ़ैसिलो कयो त हू पंहिंजे माण्हुनि खे फ़िरौन जे ज़ुल्म खां बचाइण लाइ मिस्र खां ॿाहिरि वठी वेंदो। जेके हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा पोइला गाज जेके उनखे मञनि पिया, उन्हनि माण्हुनि खे फ़िरौन जे ज़ुल्म खां बचाइण लाइ मिस्र खां ॿाहिरि वठी वेंदा। बनी इसराइल खे फ़िरौन खां कीअं निजात मिली ऐं फ़िरौन कीअं ग़रक़ थियो? जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॻाढ़े समुंड वटि पंहिंजी क़ौम खे वठी पहुतो त अलाह ताला समुंड खे 2 हिसनि में विरहाए छॾियो, जंहिंमें ज़मीन जहिड़ो रस्तो ठही वियो, जितां हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हिन जा पोइलक ॿिए किनारे ते पहुता ऐं फ़िरौन ऐं हिन जो लश्कर बि हिन जे पोयां पिया आया। जॾहिं विच ते पहुता त समुंड जा 2 हिसा पाण में मिली विया। अहिड़ी तरह फ़िरौन ऐं हिन जो लश्कर पाणीअ में ॿुॾी विया। उनखां पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम किथे ॼावा हुआ? हज़रत ईसा अलैहिस्सलाम बैतुल लहम फ़लस्तीन में ॼायो। ठीकु आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि त उहो कहिड़ो मुल्क आहे जंहिंखे जीअं शिराज़ खे गुलनि जो शहर, कंहिं मुल्क खे सोन जो मुल्क, कंहिंखे कंहिंजो मुल्क, त कहिड़े मुल्क खे नबियुनि जो मुल्क सॾियो वेंदो आहे? फ़लस्तीन, पैलेस्तीन। ठीकु आहे। उनखे नबियुनि जो मुल्क सॾियो वेंदो आहे ऐं घणे में घणे उते नबी पैदा थिया ऐं तदफ़ीन आहे उन्हनि जी। ठीकु आहे। जीअं इस्तंबुल खे मस्जिदुनि जो शहर सॾियो वेंदो आहे। ठीकु आहे। त हज़रत ईसा अलैहिस्सलाम बैतुल लहम फ़लस्तीन में ॼावा हुआ। अलाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे कहिड़नि मौजिज़नि सां नवाज़ो हुयो? अलाह ताला खेनि बीमारनि खे तंदुरुस्त करणु, अंधनि खे अखियूं ॾियनि ऐं मोलनि खे जहिड़ो करण जे मौजिज़नि सां नवाज़ियो। तॾहिं ई हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मसीहा जे नक़ब सां सॾियो वेंदो आहे न। ठीकु आहे। आख़िरी नबी केरु आहिनि? हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां सभु कंहिंजा उम्मती आहियूं? हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं ॼावा? 12 रबीउल अव्वल सन 571 ते ॼावा हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कहिड़े ॾींहुं ऐं केॾी महिल ॼावा हुआ? सूमर जे ॾींहुं असुर महिल ॼावा हुआ। अच्छा, हिते हिकिड़ो इलाही इम्पोर्टेंट सुवालु आहे जेको मूंखां कमेंट में पुछियो वियो, मां उनखे डिफाइन कयां थी, थोरो अॻिते आहे। ठीकु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे ॼावा? अरबुस्तान जे शहर मके में ॼावा हुआ। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वालिद ऐं वालिदा, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वालिद ऐं वालिदा जो नालो छा हो? हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वालिदा जो नालो हज़रत बीबी आमना ऐं वालिदा जो नालो हज़रत अब्दुल्ला आहे। संदन ॾाॾे जो नालो छा आहे? हज़रत अब्दुल मुत्तलब। ठीकु आहे। पाण सिंधीअ में बि पढ़ियो आहे इहो। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॾाॾे जो नालो छा आहे? हज़रत अब्दुल मुत्तलब सेम। ठीकु आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पालण लाइ कंहिंजे हवाले कयो वियो? खेनि दाई हज़रत बीबी हलीमा जे हवाले कयो वियो हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो तालुक कुरैश जे कहिड़े क़बीले सां हुयो? दिस इज़ आल्सो वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन जेको मूंखां पुछियो वियो हो त मैम किथे असां कुरैश क़बीलो पढ़ंदा आहियूं, किथे बनू हाशिम क़बीलो पढ़ंदा आहियूं, पर असुल में हू कहिड़े क़बीले सां तालुक रखंदा आहिनि, इहा कन्फ्यूजन आहे। हाणे बेटा ॿुधो, संदन तालुक अरब जे कुरैश क़बीले जे बनू हाशिम ख़ानदान सां हुयो। जेको कुरैश क़बीलो हुयो, क़बीलो कुरैश हुयो, पर उन में इलाही सारा ख़ानदान हुया न, नंढा वॾा ख़ानदान हुया। ठीकु आहे। त उन मां बनू हाशिम जेको ख़ानदान हुयो, उन सां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तालुक, मतिलबु बनू हाशिम ख़ानदान आहे ऐं कुरैश क़बीलो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वालिदा जी वफ़ात कॾहिं थी? वालिद जी वफ़ात कॾहिं थी? हज़रत अब्दुल्ला जी वफ़ात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण खां कुझु महीना अॻु थी हुई। उनखां पोइ सुवालु आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उमिरि केतिरी हुई जो संदन वालिदा वफ़ात करे वई हुई? इन जो सही जवाबु आहे त 6 साल। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा 6 सालनि जा हुया त संदन वालिदा वफ़ात करे वई हुई। उनखां पोइ आहे त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कहिड़नि लक़बनि सां सॾींदा हुया या सॾियो वेंदो हो? पर इहो असुल में आहे त कुरैश जा मके जा काफ़र खेनि कहिड़े लक़ब सां सॾींदा हुआ? सादिक ऐं अमीन। ठीकु आहे। सादिक ऐं अमीन जी माना छा आहे? सादिक माना सचार ऐं अमीन माना अमानतदार। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कहिड़ो कमु कंदा हुआ? पाण वापारु कंदा हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पहिरीं शादी केतिरी उमिरि में कई?
25 सालनि जी उमिरि में। पाण सगोरनि जिन पहिरीं शादी कंहिंसां कयऊं? हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां। शादीअ वक़्तु हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी उमिरि केतिरी हुई? 40 साल। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन केतिरियूं शादियूं कयूं? 11 शादियूं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 11 अज़वाज मुतहरात आहिनि, मुतहरीन आहिनि। ठीकु आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़े गार में वञी अल्लाह ताला जी इबादत कंदा हुआ? जवाब, गार हिरा में। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे केतिरी उमिरि में नबूअत मिली? 40 सालनि जी उमिरि में। अच्छा ॾिसो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेका पहिरीं शादी कई 25 साल जी उमिरि हुई हुज़ूर पाक जी, ऐं 40 साल हुई बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी, ऐं पाण बेवा हुयूं। असां ईअं त चऊं था त इस्लाम में 4 शादियूं जाइज़ आहिनि, 4 शादियूं जाइज़ आहिनि, पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जिन जेके बि शादियूं कयूं कहिड़ी टर्म्स एंड कंडीशंस में कयूं, कहिड़े हालात में कयूं, उहे बि त ॾिसो त उन्हनि जे पुठियां मक़सदु कहिड़ो हो। केर बि 25 सालनि जो नौजवान माण्हू 40 सालनि जी बेवा सां हिन दौर में शादी कंदो? अगरि पाण खे सिर्फ़ु 4 शादियुनि वारी ॻाल्हि ते था कयो। ॿियूं जीअं असां अॼुकल्ह हू थी विया आहियूं न, जीअं चऊं था त बाइबिल उन हालत में नाहे रहियो जो उनखे पंहिंजे मक़सदनि ऐं मफ़ादनि लाइ उन वक़्त जे पादरिन चेंज कंदा रहंदा हुन जूं आयतूं। त असां बि जॾहिं असांजे मफ़ाद में का ॻाल्हि ईंदी आहे न, पोइ उनखे जल्दी कोट करे वठंदा आहियूं। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं असांजे मफ़ाद में न हूंदी आहे त पोइ असांखे घटि सम्झ में ईंदी आहे। ऐं होप के तव्हां सभई इन ॻाल्हि खे पॉज़िटिवली वठंदो, पर इहा हक़ीक़त आहे न। दिस इज़ अ वेरी बिटर ट्रुथ ऑफ दिस इज़ अ वेरी बिटर ट्रुथ ऑफ आवर सोसाइटी। ओके। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहिरीं वही किथे नाज़ुल थी? गारे हिरा में। सभ खां पहिरीं कहिड़ी सूरत जूं 5 आयतूं नाज़ुल थियूं हुयूं? सूरत अलॻ जूं शुरूआती 5 आयतूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन माण्हुनि में कहिड़ी तबलीग कई? त अल्लाह पाक खे हिकु करे मञो, उन खां सवाइ ॿियो को बि इबादत जो लाइक़ु न आहे, ऐं बुतनि जी पूॼा न कयो। अहिड़ी तबलीग खां पोइ मके जे काफ़रनि ऐं मुशरिकनि छा कयो? हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा जानी दुश्मन थी विया ऐं खेनि तकलीफ़ूं ॾियणु लॻा। जॾहिं मके जा काफ़र ऐं मुशरिक सननि दुश्मन थी विया त अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कहिड़ो हुकुम ॾिनो? अल्लाह ताला खेनि मके मां लॾे वञणु या हिजरत करण जो हुकुम ॾिनो। पोइ पाण सगोरा मके खां हिजरत करे केॾांहुं विया हुआ? मदीने ॾांहुं। मदीने जो पुराणो नालो छा हो? यसरब। हिजरत करणु वक़्तु साणनि ॿियो केरु गॾु हुयो? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु। हिजरत करणु वक़्तु पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सननि साथी कहिड़े गार में तरसिया? गारे सोर। ठीकु आहे। हीअ हुया 50 सवाल जेके इलाही बेसिक हुया। उनखां पोइ वरी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बक़ाया जेका ज़िंदगी आहे, उन जो अज़वाज मुतहरात ऐं क़ुर शरीफ़ जे सूरतूं, आयतूं, मंज़िलूं, इन तरफ़ बि वधंदासीं। पर ही पहिरें हिसे जा 50 सवाल तव्हांजे क्लास में पेश ख़िदमत हुया। ऐं उनखां पोइ क्लास कीअं लॻो ऐं तव्हां वधीक कहिड़ियूं चेंजिस चाहियो था, इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ऐं क्लास पसंदि अचे त लाइक कंदा, शेयर कंदा, बेल आइकन जे बटन खे प्रेस करणु न विसारींदा, त जीअं वक़्तु सर असांजे नवनि क्लास जे नोटिफिकेशन खां तव्हां सभ खां पहिरीं आगाह थी सघो ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह निगहबान।